अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी अरब जे वली अहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। सऊदी वली अहद जी जनरल आसिम मुनीर खे आर्मी चीफ बणजण ते मुबारकबाद। मुलाक़ात में ॿिए तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ऐं फ़ौजी ऐं दिफ़ाई सहकार वधाइण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो। तोशाखाना रेफरेंस में अदालत तिबी बुनियादनि ते इमरान ख़ान जी ज़मानत में वाध करे छॾी। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे एडिशनल जज ज़फ़र इक़बाल तरफ़ां फ़ौजदारी रेफरेंस जी ॿुधणी इमरान ख़ान पेश न थियो। ॿुधणी 31 जनवरी ताईं मुलतवी। पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमुनि जे मेज़बानी में पाकिस्तानी ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ कॉन्फ्रेंस अॼु जिनीवा में थी रही आहे। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थींदड़ पाकिस्तान खे ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं तामीर लाइ 16 अरब 30 करोड़ डॉलरनि जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾि मुतासिरनि जी बहाली जो फ्रेमवर्क पेश कंदो। इलेक्शन कमीशन MQM ऐं जमात इस्लामी जूं दरख़्वास्तूं रद्द कंदे चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं शेड्यूल मूजिबि 15 जनवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। माड़ी पेट्रोलियम कंपनी घोटकी में गैस जा नवां ज़ख़ीरा ॻोल्हण जो ऐलान कयो आहे। कंपनी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ज़िले घोटकी में गैस जा नवां ज़ख़ीरा ॻोल्हिया विया आहिनि। शुरूआती तौर ते रोज़ानो 51 लख क्यूबिक फुट गैस पैदा थियण जो अंदाज़ो लॻायो वियो आहे। कराची साइट सुपर हाईवे पुलिस कार्रवाई करे 4 गैर क़ानूनी अफ़गाननि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि कचरो उछलाईंदड़ अफ़गाननि खां जांच दौरान सुञाणप कार्ड न हुजण ते खेनि गिरफ़्तार कयो वियो। कराची में समुंड में मुबैना तौरु टपो ॾेई ख़ुदकुशी कंदड़ नारी जी CCTV वीडियो साम्हूं अची वई। CCTV फुटेज में सारा मलिक खे पंहिंजी साथियाणी बिस्मा सां अस्पताल मां निकिरंदे ॾिसी सघिजे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जी धीअ अनुषा मरी ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी जे पुट उमर क़ाइम ख़ानी सां शादी करे छॾी। तक़रीब कराची जे 5 स्टार होटल में थी। आसफ़ा भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर मुराद अली शाह, गवर्नर कामरान टिसोरी ऐं ॿियनि जी शिरकत। नाज़रीन, इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।